अस्सलाम वालेकुम दोस्तों। अब मोहन जी दड़े जी एंट्री करे चुका हूँ। मोहन दड़े में अंदर ही मोहन जी दड़े जो पार्क है ही अॻियां म्यूज़ियम है। अॻियां मार्शल जी गाड़ी बीठी है। जॉन मार्शल जी जैं इनके सर जॉन मार्शल जैं खोटराई जो कम स्टार्ट करायो। अॻिते पोइ तव्हांखे वठी था हलूं। फ़िलहाल असां हिते पार्क वाली साइड ॾे हलूं था। कुछ हद ताईं बेहतर ग्रीनरी ऐं मैनेजमेंट कुछ बेहतर थी आहे। माशाल्लाह काफ़ी बणकारी आहे हिते। अञा ताईं वेहण जा जेके थोरे तरीक़ा हिकिड़ा हिननि कल्चर टाइप जे हिसाब सां जेके झोपड़ियूं ठाहियूं आहिनि अञा ताईं सर्वाइव करे रहियूं आहिनि। इतफ़ाक़ सां हीउ ॾिसो त हिन पासे जी मैनेजमेंट काफ़ी बेहतर आहे। हिते जेके शयूं थोरो सही डिसिप्लिन में बीठियूं आहिनि हिन सेक्शन में, हिन पासे में। ऐं हेॾां वारी पासे जी अञा ताईं हिते सही फैसिलिटीज़ जी रिक्वायरमेंट आहे हिन सेक्शन खे। थोरो हाणे अॻिते वधूं था म्यूज़ियम जे तरफ़। हीउ तव्हांजो बुल आहे कैंटीन साइड। मेन गेट है एंट्रेंस, मेन एंट्रेंस ही है। असां हाणे हिते म्यूज़ियम जे हाल ते पहुची चुका आहियूं। हीउ तव्हांजी सिंध ऐं पाकिस्तान जो नक्शो। हीउ असांजे पाकिस्तान जो नक्शो। ही एरिया जेका आहे जाबलू जेको सिलसिलो हले थो पाकिस्तान जे इलाइक़नि में, स्पेशली सिंध ऐं बलोचिस्तान जे विच में जेको बॉर्डर जो कमु ॾेई रहियो आहे। हीउ जाबलू सिलसिलो हीउ तव्हां ॾिसो हले पियो ओ एॾा नॉर्दर्न एरियाज़ ते वञी कश्मीर, इंडिया ऐं चाइना खे पोइ थो वञे हीउ सिलसिलो। साईं हीअ ॿोली कहिड़ी लिखियलु आहे? जेका हिकिड़ी त उर्दू लिखियलु आहे, हिकिड़ी सिंधी लिखियलु आहे, हीअ विच में कहिड़ी ॿोली आहे? अच्छा, ही म्यूज़ियम मतिलबु इंग्लिश वारी आहे लैंग्वेज, पर हिन खे जेका डिज़ाइन जेका आहे उहा मोहन जे दड़े वारो सिस्टम हिनखे ॾिनो अथनि। ही जेको लैंडमार्क आहे हितां लधो वियो आहे हिकु सिंघो। हीअ असांजो जॉन मार्शल जंहिं मोहन जे दड़े जा थोरा लधल आसारनि ते इन्वेस्टिगेशन कराई या खोटराई जो कमु शुरू करायो। 1876 खां वठी 1958 ताईं हिन जी हयाती जो दौर सर जॉन मार्शल। मोहन जे दड़े में इलेक्ट्रिक कार पहुची चुकी आहे। उनजे पोयां तव्हां पेंटिंग में ॾिसी सघो था त मोहन जे दड़े जी ख़्याली हिकिड़ी तस्वीर त मोहन जो दड़ो कीअं रहियो हूंदो, उनजी बाउंड्री वॉल्स ऐं हीअ जेका हिकिड़ी इनसाइड द बाउंड्री जेका लग्ज़री क्लास रहे पई उहा हिन बाउंड्री, ऐं बाक़ी जेके शूदर या घटि क्लास या ग़रीब क्लास जा माण्हू जेके आहे उहे हिन शहर जे ॿाहिरां खां रहनि पिया। हीअ हिकिड़ी एक्सपर्ट मैनेज जेका पंहिंजो पोर्ट्रेट आहे हिकिड़ो। हीअ सेठ वॾे जी जेका ॻाल्हि त 5000 साल अॻु में जंहिं सिविलाइज़्ड तरीक़े सां सिंध जी धरती ते मोहन दड़े में माण्हू रहनि पिया, जंहिं तरीक़े खां उन्हनि जो निकाल जो सिस्टम हो, जेको उन्हनि जो पाणी जो इरीगेशन पंहिंजो वाटर मैनेजमेंट सिस्टम हुयो। हीअ ॾिसो त हा त हीअ ॾिसो त हिकिड़ो स्विमिंग पूल ठाहियो अथनि, प्राइवेट स्विमिंग पूल, जंहिंमें हीअ माण्हू बीठा आहिनि। हेॾा विच में कुझु तरनि था, कुझु ॿाहिरां बीठा आहिनि।
तो 5000 साल अॻु में बि इंसान एतिरी तरक़ी कई इन ख़िते जी जेको इन आइडियाज़ खे डेवलप करे दुनिया खे ॾिनई। साईं हीअ तव्हांजो लधल शयूं जेके आहिनि, हीअ भॻल टुकड़ा थांवनि जा जेके मुंहं जे दड़े माण्हुनि ठाहिया रांदीका। हीअ आमरी जो जेको कोट आहे या आमरी जी जेका आहे हिकिड़ी आबादी, ही उन्हनि जा खाइण पीअण जा स्टोरेज जा सामान, रांदीकनि जूं कुझु तस्वीरूं, ही हुननि जा हथियार, हुननि जी डेली यूज़ेज जा जेके आहिनि उहे औज़ार सिंगार। ही तव्हां मुंहं जे दड़ जूं मुख़्तलिफ़ शयूं औज़ार, घर खां वठी ॿार ऐं बनी ताईं इस्तेमालु थींदड़ डेली लाइफ जूं शयूं। 5000 साल अॻु में माण्हू मिटी खे ॻोहे उन मां कहिड़े तरीक़े सां पंहिंजी आसाइश जूं पंहिंजे इस्तेमाल जूं शयूं ठाहे उन खे पंहिंजे डेली यूज़ में आणे पियो, उन जो मिसाल असां हिननि लधल आसारनि मां वठी सघूं था। ही जेके हिन जा देगड़ा ॿाटा वट मट पाणी पीअण जा, पचाइण जा, खाइण जा, पीअण जा। ही ग्राइंडिंग स्टोन मतिलबु त अटे जो या शयूं जेके ग्राइंड कनि पियूं उन्हनि जे लाइ उन दौर में बि क्रिएटिव आइडियाज़ माण्हू हुया जिन इहे शयूं इंसानी सहूलियत लाइ ठाहियूं। हीअ तव्हांजी स्टोरेज जा मटीरियल जंहिंमें तव्हां पाणी खां खाधे ताईं अनाज जूं शयूं स्टोर करे सघो। ही मुंहनि जे दड़े मां लधल मूर्तियूं, को ख़बर न आहे त ही इबादत जे हिसाब सां हुयूं, शौक़िया हुयूं, पर घणे भाङे इहो एक्सपेक्टेड आहे त दीज़ वर द प्रीस्ट, दीज़ वर द थिंग्स। ही असांजो किंग प्रीस्ट ऐं ही मशहूरु नचणी जो मुजस्मो डांसिंग गर्ल। मुंहनि जे दड़े में भी उस वक्त भी लोग इतने सिविलाइज थे कि वो अपना स्टैम्प यूज़ करते थे, अपनी मोहरें यूज़ करते थे, कारोबार के हिसाब से, लीगल स्टैंडर्ड के हिसाब से, लॉ एंड ऑर्डर के हिसाब से, ऑर्डर्स पास करने के हिसाब से ये मोहरें इस्तेमाल होती थी। It looks like a beauty stones which were used for the maybe for the merriment, either for the decoration of the house or for the females of the house. It looks like these were the playing stones for the babies, for the kids of that time. They enjoyed playing with these type of toys. These are the ornaments, wearing for the ladies, which may be used at that time. These are the bones from that time, which has been discovered in the Mohenjo-daro. These were the pictures which was taken while the discovery, and these are the different things had been found from this 5,000 old civilization. Earrings for the girl, for the females of the, maybe for the royal families of that time. They used to wear such necklaces, and these, maybe these were used in their hands, or maybe any other. These are very fascinating 5,000 years old toys which has been kept over here. This is the
civilization. This is a history of a 5,000 years old people, how they lived, how they ate, how they used these pots from the mud, and these are some decorative piece. And very fascinating choices, and maybe for the consumption of food. This is the person, Sir John Marshall, who discovered and worked over here. He lived during this time 1876 to 1955, and he was in charge of all this discovery of a 5,000 years old civilization. This is a museum gate where you see this writings. This is Sindhi writing, and this is Urdu. This is English written words which has been decorated in the style of the language written on these different things, stamps and those things. A map of Pakistan which has been designed according to the mountains ranges all around the 4 provinces, and this is the mother Indus river, the 5 rivers of Punjab, and all along this Indus river finalizing in this Sindhi Mahasagar, Arabian Sea, Sindhi Arabi Samud. Very nicely portrayed elephant statue. Enjoy there. Thousands years of civilization.